ई वर केजो बार उठी आयो आ फकीरानी ये तुंहिंजो ऐं मुंहिंजो पुटु आहे। इहो वर छा तो चोई ई अलाए केजो बार आहे भला पराया पुट करे पंहिंजा थिया। फकीरानी ही ॿार पराऊ न आहे, ही बि असां वांगुरु नंढड़को ऐं बेसहारा आहे। जीअं असांखे हिकु पुट जी ज़रूरत आहे तीअं हिनखे बि माउ ऐं पीउ जी ज़रूरत आहे। अलाह जो फ़ैसिलो बि अजीब आहे, असांखे पुटु न ई हिनखे वरी माउ ऐं पीउ न ई। फ़कीर इहा ॻाल्हि त सही आहे पर असां भले पार संभरिया वेठा आहियूं। हफ़्ते सवा में पाण त हज करणु सऊदी हलंदासीं, पोइ ही ॿार काॾे कंदासीं। पोइ चरी कंहिं यतीम ऐं बेसहारे जी मदद करण बि वॾी इबादत आहे। हिन साल हाणे हज ते कोन हलंदासीं। अॻ में हिन मौसम ॿार खे पंहिंजे पीउ जे हवाले कयूं या हिनखे पाले था ते जवान कयूं, पोइ जे ज़िंदगी रही त हज ते बि हलंदासीं। न त कंहिं इंसान जी ख़िदमत करण बि का घटि इबादत कोन्हे। पुट तूं कंहिंजो पुटु आहे? मां ख़ुदि न पुटु आहियां, मां अपा खे ऐं अम्मा खे थो ॻोल्हियां। वठि हिनखे पंहिंजे हंज में कर हिनखे पंहिंजो पुटु। अरे हे तो खुद नथो वञे। ओ मरंदुसि त अची यादूं, मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। ॻोढ़नि जूं हीलारूं, ॻोढ़नि जूं हीलारूं, गलड़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। ॻोढ़नि जूं हीलारूं, ॻोढ़नि जूं हीलारूं, गलड़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं। इहे गलड़ा उघंदे उघंदे रूमाल पुसी ॾींदई। इहे गलड़ा वक़्तु ख़राब थो हले, जेकॾहिं तोखे कुझु थियो त पोइ असां काॾे वेंदासीं? थोड़ो खिल भी सही त असांजी भी का दिल ठरे। दामन खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। ॻोढ़नि जूं हीलारूं, ॻोढ़नि जूं हीलारूं, गलड़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं। कमकार जंहिंसां कंहिंसां मुंहिंजे शहर जॾहिं ईंदे, कमकार जंहिंसां कंहिंसां मुंहिंजे शहर जॾहिं ईंदे। हिन शहर जी मिटी भी, हिन शहर जी मिटी भी पेरनि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। मरंदुसि त अची यादूं, ॻोढ़नि खे चुमियूं ॾींदई। ॻोढ़नि जूं हीलारूं। दिलदार काथे में एतिरा ॾींहं मूं ॿुधो त दिलदार मरी वियो, तुंहिंजे घर में फायर थिया ऐं कुझु ओपरा माण्हू बि नज़र आया। सरताज इहो वॾो किसो आहे। मां वॾी मुसीबत में हुयुसि, मां त मौत जे वात मां निकिरी आयुसि, पर हिन ज़ालिम मौत त मुंहिंजी घरवारीअ खे न छॾियो। मुंहिंजी घरवारीअ मुंहिंजी ज़िंदगी जी दुआ घुरी हुई ऐं पाण मौत क़बूले वई। आदा जेका रब जी रज़ा, कज़ा खे भला केरु थो टारे सघे। सरताज मुंहिंजी घरवारीअ जो मौत कज़ा जो कमु न आहे। इहो ज़ालिमनि ॼाणी वाणी मुंहिंजी ज़ाल खे मारियो आहे। बाक़ी दिलावर जी ख़बर नथी पए त ज़ालिमनि हुनखे छॾियो अलाए मारे छॾियो आहे। अम्मा
चवंदी हुई मुंहिंजो मामो शिकारपुर रहंदो आहे अम्मा ऐं अबा ओॾे विया हूंदा मां ओॾे वेंदुमि दिलदार तुंहिंजो पुटु ज़िंदा आहे 2 ॾींहं अॻु मूं वटि आयो हो मां चयोमांसि त मां वटि रहो पर मूंखे चए त मां पंहिंजे मामनि ॾे वेंदुसि अल्लाह अकबर तो ज़ालमन जे घर में हली वियो या मुंहिंजा मौला तोखे नंढड़े जी पारत हुजे दार हिम्मत न हार असां ॻाल्हि सम्झी वियासीं असांजा सभु कम छॾे तुंहिंजी मदद कंदासीं दार घणा ई गुनाहनि जा कम कया आहिनि तो बेगुनाह जी मदद करे पंहिंजा गुनाह लाहींदासीं दिलदार तूं ग़लती न कर तूं जवाननि जे कुले आहीं असां तुंहिंजे पुट जी मदद कंदासीं दिलदार तोॾे ईंदड़ हर मुसीबत असां पंहिंजे सिर ते खणंदासीं ऐं तुंहिंजे दुश्मननि खे चूंडे चूंडे मारींदासीं दोस्तो तव्हांजा लख एहसान ये मां तव्हांजा थोरा न लाहे सघंदुसि पहिरियों दिलावर खे ॻोल्हियूं इहो बि न वरी दुश्मननि जे हथ अची वञे दिलदार गढ़ी यासीन में हिकु मुंहिंजो दोस्त आहे अॼु शाम ई ओलहूं था हलूं हू असांजी वॾी मदद कंदो अंधारे से ये जमीन जो टुकड़ो आहे ये फसल थो ॾे ये न तव्हांजो हुजे टूपेल हणाए वॾो बाग़ बणाए छॾियऊं साईं कंगर ये कंहिंजी ज़मीन आहे जंहिंजी आहे उन सां ॻाल्हाए पंहिंजा पैसा ॾे ज़मीन ख़रीद कंदासीं साईं ज़मीन गुलाम मुस्तफ़ा जी आहे ॿियो कंहिंजी आहे हिन ॿार ॾिठी आहे पंहिंजे भाइटनि खे इहे वा तगाड़ा छोरा बहुत थोरा अणावा आहिनि सुथरी ज़मीन कोन ॾींदव कमदार तूं सॾु करे न
दिसा कीअं नथा ॾियनि ज़मीन कमदार सॾु करे कीअं न ॾींदा ज़मीन। बाबू ओ बाबू मार पवई हेॾे जो सॾ नथा नंढा रेस पतो था जखाड़ा हणदा। रईस हुकुम कयो खेर में घुरायो अथव पर ज़मीन टुकड़ो असांखे ॾियो बाक़ी पंज गाड़ी तां पेर ड्रायो। रईस हीअ ज़मीन असां कोन विकिणंदासीं बाक़ी जे तव्हां ज़मीन विकिणो असां वठण लाइ तयार आहियूं। इहो छा था पको तहां रेस ही ज़मीन ख़रीद कंदो। कमदार ज़मीन त छा रईस तोखे विकिणे ज़मीन समेत ख़रीद कयूं। बस बात बंदि करे ये बात तो भनी न छजाए ॻाल्हाइण जी का ख़बर ई कोन। तव्हां ज़मीन घुरी असां कुझु न कुझु ऐं जे बाक़ी असां था ज़मीन घुराऊं त तव्हांखे पुछो थी लॻे असांजे रस सां ख़्याल सां ॻाल्हाए बात न भणी विझाए। तव्हां असांखे सम्झो छा था या मगज़ मां हवा कढी छॾंदोमांव। रस तूं छा मगज़ मां हवा कढंदे पाण संभाल। साबू तूं असांखे धक्को लारे वरी ग़लती कई आहे। रेस वठी वञ पंहिंजे ॻाढ़े ॿोड़ वारनि खे न त मामलो वधी वेंदी। चए तोखे इहा ख़बर न आहे त बाहि जो ॿियो नालो बाबू आहे बाबू। समझर बाबू ऐं साबू असांजी वॾी अॼु बेइज्जती कई आहे। अॼु हुननि असांजे मथां हथ सिधा कया आहिनि। समझर तूं असांजो माण्हू आहे कुझु करे न त सुभाणे असां हिननि खे पाण ॾिसंदासीं। रेस तव्हां फिक्र न कयो बाबू ऐं साबूअ खे ॿनीअ मां धिका ॾेई ॿाहिरि कढंदुसि। रेस बाबू साबू जी बाह था भई जाऊं। रेस साबू ऐं बाबू जूं रड़ियूं राज बुनदा राज रुगो असांखे पुॼण ॾे। कंदो बाबा असांजी बेइज्जतीअ जो प्लान तो इहो ई कंदो अहिड़ा धिका ॾेई करे कढंदो जो दुनिया ॾिसंदसि। पाण खणो अचो मूंसां। नंढा रईस तोखे बाबू ऐं साबूअ मां सभु कसरा कढी थो ॾियां। ॿीहर तव्हांखे इन तरफ़ नज़र ई न ईंदा। ॿुधो आहिनि किथे? अचो त मां थो ॾेखारे हिन हेॾे आ। अचो अचो ॿुधायो होॾा। समझो ओ ये बिठा दो। वञो वारो कयो हलो। हलो रे तो खणो पंहिंजा टीटी टुबड़ा। समंदर सुठो नथो करे शायद तूं मूंखे नथो सुञाणी
त भाई जो ॿियो नालो बाबूआ बाबू 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 बाबू। अरे हलो ॿुधो नथा हिन ज़मीन जा कागज़ रेस ठारायो आहे हलो। तो महांगो पवंदो। हलो ॾिसो दादा तो ये मगज़ न फाले बि जाएगा। हलो रे हलो हितां नथा सुञाणे छा रेस जा माण्हू असां। ओ ता बाबू बाया बाए हल रे हितां हलो। यार रुस्तम न अचणो न वञणो कीअं भली पियो आहे हिन ग़रीब जे आस्थाने में। अहमद यार तोॾे हिकिड़ी वॾी उमेद खणी आया घोटाए जाए न। रुस्तम हीअ जान बि तुंहिंजे लाइ क़ुर्बान आहे। हे सिर त छा पर बचा बि तो त क़ुर्बान कंदुसि। ॿियो छा खपई हुकुम त कर न। अहमद तुंहिंजो साथ खपे अदा। अहमद हिनखे सुञाण हिन जी मदद करणी आहे। हा अहमद समुंदर वारनि हिन ते वॾा ज़ुल्म कया आहिनि। जेका मदद करें असां तोॾे आया आहियूं। छा करिणो आहे छड़ो एतिरो ॿुधाए। अहमद ॿियो कुझु बि न ॾे कुझु माण्हू ऐं कुझु हथियार ॾे। मां तव्हां सां हर हाल में गॾु आहियां। हो हथियार ॾिसो। समंदर जे मुंहिंजो बि पाणी रहियल आहे। मुझे माल दे दे। खैर आदा अड़ी गाल ना तो भी का चंगाई कई हुंदी इन चंगाई के बदले में तो सा भलाई थी। मेहरबानी कड़ी गाल आदा ता असा निकता ही नेकी जे ले। हां पुत्र तमा सही था चो नेकी पानी पे भी न वेंदी आ। हां चाचा हां नेकी जो बदलो नेकी ही हुंदी है। जेड़ी जत तेरी मुराद जेड़ी करनी तेरी भरनी। हाने हलो त मां ता मन फिलहाल तकड़ाऊं तुजी मानी जरूर खाइंदा। हाँ दा तुझी मानी जरूर खाईंदासीं रख अल्लाह ते। हाँ चाचा घणा ॾींहं थिया हिन ॻोठ जो पाणी बि न आहे पीतो। बाक़ी ज़िंदगी रही त तुंहिंजी मानी ज़रूरु खाईंदासीं।
हे त आहे भला ईअं मूं छो करे वेठो आहे छा ॻाल्हि आहे? फ़क़ीराणी ॿियो ख़ैरु आहे, अॼु अलाह वॾी महिरबानी कई आहे हिन मासूम ॿार जे करे। वरी कहिड़ी महिरबानी थी अथई? फ़क़ीराणी अॼु कुझु फौरन अॻु ॾिनो हो, हीउ थेलो मूंखां खसियो, एतिरे में अलाह महिरबानी कई, कुझु माण्हू फ़रिश्ता बणिजी आया, अची फौरन खां बचायो। ख़ुदा जी मार पई हिन धाड़ेलनि खे वतन तां ग़रीबनि जा माल ताड़ींदा। इन्हनि लाइ कानून ऐं हुकूमत कोन्हे? पुलिस छा कंदी हिननि खे? पुलिस चोरनि ऐं धाड़ेलनि सां मिलियल आहे, पर जे पुलिस को धाड़ेल भुल में पकड़े बि वरितो पोइ त तर जे वॾनि जी निंड थी फिटी वञे, पोइ वेही था रहनि थाणे जे दर ते, जेसि ताईं धाड़ेल खे न छॾींदा तेसि ताईं घर ई न वेंदा। अलाह हिदायत कंदो उन्हनि माण्हुनि खे, बाक़ी ग़रीब त जॾो कॾहिं वेल में आहे। फ़क़ीर तॾहिं थी चवां त भई मदीने पाक हलिया हलो, ते ख़ुदा जी रहमत आहे, बाक़ी न सिंध खे अहिड़नि माण्हुनि जहन्नम बणाए छॾियो आहे। जमालू छा थियो? तव्हांजा मुंहं लथल छो? ॿुधायो छो नथा? आख़िर थियो छा आहे? समंदर असां हमरा खे मसेत कयोसीं, पर हथियार बंदि अची विया, पोइ असां हुनखे छॾियोसीं, भॼी आया। जहिड़ा हथियार तव्हांखे ओड़ा उन्हनि खे, उहे बि भॼी आया। हर फुजे तव्हांजे मर्दानगीअ खे बि मुक़ाबिलो कयो, ओपरा माण्हू ॾिसी वठी भॻा। संदर बराबरि वीचार सना, पर जॾहिं हुननि हकल ॾिनी ईअं लॻो ॼण गाज करकी, हुननि जी अखियुनि मां बाहि जा शोला पिया निकिरनि, बाहि जा शोला। केर हुया उहे? पंहिंजा या परावा या रुस्तम वारा? समंदर हुया केर बि, पर यार हुया ॾाढा मस्त। समंदर असां बि वस कयोसीं पर बि न सघियासीं। समंदर असांखे हुननि जी दहशत बिहणी न ॾिनो, बिहूं त सुञाणू न त पंहिंजा या जा परावा इहे केर था थी सघनि जेके असांजे जूअ में अचे, असांजे माण्हुनि खे था धमकाइनि। हाणे ईअं कमु न हलंदो, इन्हनि जी जांच कबी त उहे केर था थी सघनि। अदा अदा दिलदार काथे आहे? मुंहिंजो पुटु काथे आहे? अदा ॿुधाए अदा। भेण मां तुंहिंजे मुड़ुस दिलदार खे त नथो आणे सघां, पर मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजे पुट खे मां ज़रूरु वापसि वठी ईंदुसि। दिलदार खे नथो आणे सघां? अदा छा मतिलबु? अदा दिलदार खे कुझु बि नथो थी सघे। अदा ही मां तुंहिंजे पहिरें थी पवां। अदा मां दिलदार खां सवाइ नथी रही सघां। अदा कीअं बि करे काॾा बि कोले हुनखे आणे रे मूं वटि। अदा मां मरी वेंदमि। अदा मां हथ थी वधाए। अधी दिलदार हिन दुनिया में न रहियो, उनखे समुंदर मारे वाह में लोड़े छॾियो। जेनी मां तो वटि आयो मां तोखे न मारे सघियो। हाणे छा जी मूंखे दिल जाए था ॾियो? मुंहिंजे लाइ तव्हां बचायो छा आहे? मुंहिंजो हिकिड़ो ई त सहारो हुयो, जिनखे बि तव्हां ज़िंदा न छॾियो। ॿाहिरि भेनरुनि जे लाइ ख़ुशियूं खणी ईंदा आहिनि, तव्हां मुंहिंजे लाइ छा खणी आयो? दुख, सूर, दर्द, एतिरे ताईं जो तव्हां मुंहिंजो घर बि बर्बाद करे छॾियो। मुंहिंजे लाइ छा बचायव? तव्हां ॿाहिरि न छॾिबो। अदा तव्हां ॿाहिरि न छॾिबो, तव्हां उहे ज़ालिम छॾिबो जेकी पंहिंजो घर बि ख़ुशियुनि सां नथा ॾिसी सघनि। मूंखे बि मारे छॾियो, मूंखे जीअण जो को बि हक़ न आहे। मूंखे मारे छॾियो, मूंखे इहा हमदर्दी कोड़ी न ॾेखारियो।
जेको मुझे सहारो हुयो उनखे मारे छॾियो, मुझो घर बर्बाद करे छॾियो। हाणे मुझे लाइ छा आहे भेण मां तुझो कसूरवार आहियां, मां छा थो करे सघां। इहो सॼो क़िस्मत जो खेल आहे। उन वक़्तु असांजी अखियुनि ते कावड़ जी पटी बदल हुई, असां अंधा हुयासीं भेण। डॉक्टर तेजी पारत अथव। रो अथी अल्लाह सणाई कंदो। चाचा वडेरो अली गौर खान असांजी बाग वारी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, कब्ज़ो। चाचा वडेरो असां सां नाजाइज़ी थो करे ऐं हू असांजे ज़मीन जा कूड़ा कागज़ ठाराया आयो आहे। बाबू पुत्र ॿाहिरि न कयो, ये खून ख़राबी न कयो पुत्र। इहा ज़मीन हिते ई पई हूंदी, छा खणी हलंदासीं बाबा? कफन में खीसा त न आहिनि तो मिल्क ते विझी हलंदासीं। सब्र कयो पुत्र, सब्र में कमु वठो। अलाह सब्र करण सां गॾु आहे पुत्र, सब्र कयो। चाचा ज़मीन असांजी, बाग भी असांजो, काथे वडेरो काथे जी कब्ज़ो तो कराए। शायद या खबर ना है तब बाहर जगो नालो बाबू बाबू। चाचा अज सब्र कयोसी जो पेट भरजी विधो ऐं हू सुभाणे जाइन वारी ज़मीन ते भी कब्ज़ो कराईंदो। बाबू तुझी ॻाल्हि सही आहे पुत्र। हू ज़ालिम असां शरीफ़ माण्हू आहियूं पुत्र। भला असरनि खां मथे का ज़मीन त न आहे, तव्हां ॿ ॼणा पुट छा कंदव? चाचा छा वरी छा कंदासीं, मरी वेंदासीं तो या ज़मीन बाग वारी न ॾींदासीं। ठीकु आहे इन ॻाल्हि खे ॾिसूं था। अब्बा मूंखे 10 रुपया ॾे, अम्मा अॼु बि ख़र्ची न ॾिनी आहे मूंखे। अब्बा आयो। दिलदार सोचे छा तो कहिड़े ख्याल में गुमा? सरदार सोचा थो त दिलावर अलाए कहिड़े सूरनि में हूंदो। मानी खाधी हूंदई अलाए न, अलाए किथे थाबा खाईंदो हूंदो। दिलदार मायूस न थी, जे अल्लाह तोखे हयाती ॾिनी आहे उहो ई अल्लाह तुंहिंजे पुट जी भी हिफ़ाज़त कंदो। दिलदार अल्लाह मां उमेद न लाइ, अल्लाह गफूर रहीम आहे। तुंहिंजो पुट तोखे ज़रूर मिलंदो। अल्लाह कंदो तुंहिंजो पुट कंहिं सुखीअ जाइ ते हूंदो। यार मां अलाह मां उमेद नथो लायां, पर अॼु माण्हू पंहिंजे बचनि खे मानी अलाए कीअं था खाराए, पोइ यतीमनि ऐं बेसहारनि जी सारा केरु लहंदो? दिलदार अञा दुनिया हले थी, अञा भला माण्हू बि आहिनि जेके बुखियनि खे सॾे था खाराइनि। दिलदार हिम्मत नार रखो अलाह ते, सुभाणे दिलावर खे ॻोल्हे लहंदासीं। दिलदार जवान थी ख़बर आहे न, ॾुखिया वक़्त जवाननि ते ईंदा आहिनि पर जवान मायूस न थींदा आहिनि। दिलदार हीउ इलाइक़ो असांजो आहे, सुभाणे दिलावर खे ॻोल्हे लहंदासीं। दिलदार गम न कर, असां वेठा। ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी, अलाह भलाई करे। मामा गाल ले मामा।
मामा बाल ले मामा। बारक है जलवा ॾिसी कई थी विया मूं ते फिदा मुंहिंजे हुस्न जा जलवा ॾिसी कई थी विया मूं ते फिदा मुंहिंजे खिलण ऐं घुमण जो अंदाज़ सभिनी खां जुदा हो सोह मुंहिंजे जे मथां कई माण्हू मरनि था नाज़ मुंहिंजनि खे ॾिसी हू साह थदड़ भरनि था को काफ़ जी आया परे हर को तो चए नखरेली 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 आया नखरेली नखरेली हर को चवंदो आहे आया नखरेली 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 आया नखरेली नखरेली हर को चवंदो आहे आया नखरेली नखरेली कातिल निगाहूं नजरन का मुझे न कोवा बचो मुझे वदाऊं कातिल निगाहूं नजरन का मुझे न कोवा बचो कुत्ता वांगे अबड़ जी वयो जॾहिं बि मुंहिं को भेरो ॾिठो हो सोह मुंहिंजे जे मथां के माण्हू मरनि था राज़ मुंहिंजनि खे ॾिसी हू साह थदड़ भरनि था को काफ़ जी आया परे हर को तो चए नखरेली 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 आया नखरेली नखरेली हर को चवंदो आहे आया नखरेली 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 आया नखरेली नखरेली हर को चवंदो आहे आया नखरेली नखरेली
यही था मेरा मेरा झुकन शफी मोहम्मद मुझे यज्ञा यही था मेरा मेरा झुकन जो आज तो भी गुजरी वञा यही था मजनू राहु ॾिसन हो सोह मुझे जे मथा के माण्हू मरन था राज़ मोहजन खे ॾिसी हो साह थदड़ भरन था को काफ़ जी आया परे हर को तो चए नखरेली 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 आया नखरेली नखरेली हर को चवंदो आहे आया नखरेली 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 आया नखरेली नखरेली हर को चवंदो आहे आया नखरेली नखरेली रोशो छा थियो अथई कहिड़े ख़्यालनि में गुम आहे ख़ैर त आहे बस यार मेरी दुनिया जी सोचां आ त हलो ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां हमराह खे यार तूं बि पी अथी न हा कढ कढ हे वटि इहो रोशू नज़र अचई न हा मूंखे इतलाउ कजांइ ज़रूरु मां तुंहिंजो थोराए तोड़ंदुसि न न मां हस्तो करे जाए गुलाम मुस्तफ़ा ही कंहिंजो ॿारड़ो अथई पंहिंजो या परायो आहे त अलाए कंहिंजो ॿारु पर मूंखे ॾाढो मिठो आहे पुट हेॾे था भाकुर त पाए गुलाम मुस्तफ़ा नंढड़ो ॾाढो मिठड़ो आहे मूंखे त पंहिंजनि जी ख़ुशबू थी अचे हिन मां कंहिंजो पुटु आहे मां ख़ुदि न पुटु आहियां अॼु जे मुंहिंजे दिलदार जो पुटु हुजे हा त हिन ई उमिरि जो हुजे हा अदा अरबाब अदा गुल न यार मुंहिंजे पुट खे नज़र न हणिजो अदा न न दादा अल्लाह हयाती ॾे तुंहिंजे बचड़े खे हले पुट
त दिलदार जो पुट आहे हाणे कम थींदो न हाणे तो वञी समुंड वारनि खे ॾसे अदा अदा दिलावर जी का ख़बर पई अदी मां त ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां कीअं सुञाणियां दिलावर खे मां त दिलावर खे सुञाणे ई नथो सघां अदा वो जेको शख्स वो दिलावर खे सुञाणे थो अदा अदा हथ थी ॿधाई वञ दिलावर खे वठी आ न त वो शख्स दिलावर खे ॿाराए छॾींदो अदा अदा वञ अदा वेह न अदा वञ तूं दिलजा कर मां हिन खे ॻोल्हे थो लहां उथी अदा अदा वेह न वञ अदा अदा वेह छो तो वञ दिलदार जो पुट मूंखे हिन ॻोठ में नज़र आयो छा दिलदार जो पुट हा हा दिलदार जो पुट मां उनखे चङी तरह सुञाणा मां उनखे फ़कीर गुलाम मुस्तफ़ा सां बाज़ार में ॾिठो जमाल कहिड़ो गुलाम मुस्तफ़ा गुलाम मुस्तफ़ा साबू ऐं बाबू वारो चाचो हा इहो जेको पाण खे फ़कीर थो सॾाए इहो वरी फ़कीर साजो आहे इन जी त बशोई बाबू ऐं साबूअ खे त रेस अली गौर जे साम्हूं थियो ठीक हाणे ॾिसूं था हिन जी फ़कीरी कीअं त दिलदार जे पुट खे मूंखां बचाए हल ॾेखार मूंखे हल छोड़ो मुंह जी बंदूक है मारे मामा बाल ले मामा 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 केरा परे हटी वञे ना हरामी पर खे मारणो आहे वञो हरामी पर जा कतल खे न छॾियो वञो
दे खबर शोरे जो को दस पतो पयो समुंदर शोरे जो दस पयो पर परवेशा बुधा जल्दी कर समुंदर छोकरो अहमद जे गोठ तरफ वयो समुंदर तोखे त ख़बर आ अहमद साईं जानी दुश्मन आ समुंदर काडे वेंदो छोरो न छोरे दा घर अहमद खे पूरो कंदासे कुछ भी कयो इन छोकरे के हाथ इन की जीरो जमीन में पूर्णो आ इहो नाजायज बारा इन के जमीन ते जीण जो को हक ही ना है समंदर यो शोरो केतरो भजदो असांगा जने इनजा मां पी पुठा से ही त कच्चो गुल्ला एक नाटे में खत्म थींदो तो हिते बीश था के हलो त लैलाणी हिक कयो इन शोरे के हथ कयो तो मोकलूस पंजे पी मारे पियारूस मौत जी सुती सुती अजो लिखा चाचे गुलाम मुस्तफा के संदरारन मारे छड़ियो छा हां चाचो गुजारियो चाचे के मारे भी थू चाचे गुलाम मुस्तफा वारन के समुद्र वारन मारे छड़ियो न न छड़ीदा से इनन के न छड़ीदा से इनन के न बाबू खन पेंचे भाखे लिए में बड़े सवेरे सवेरे पातो वरी छा करे रईस अली गौर खान मामलो ॾाढो ख़राब थी असांजा 3 खून थी विया बेदार खे गौरत करे छॾे असांजा रुख न करे 3 खून ये पानी में रो पेरा वरी ॿिए कंहिंजे घर एॾो वॾो कूड़ ॻाल्हायो ऐं खूनीअ खे पंहिंजी औताक में रहायो न समुझ इहो कोन थींदो औतार असां हमेशा दुख सुख में तुंहिंजो साथ ॾिनो आहे तव्हां हुकुम कंदा आहियो त असां कूड़ खे बि सच करे ॾेखारींदा आहियूं तव्हांजे हुकुम ते असां जीअरा माण्हू दफ़न करे छॾींदा तव्हां असांखे मायूस करे मोटायो था असां काॾे वेंदासीं अदा वॾा समंदर असांजो माण्हू आहे हिन जी मदद असां न कंदा ॿियो केरु कंदो उतारा साईं समंदर सच थो चए
इन जी मदद असां न कंदा त केरु मदद कंदो बाबा साईं? जी मदद असांजे करे विढ़ंदा ऐं तव्हां बि हुनखे धिकारे छॾियो केॾा वेंदा मुंहिंजा बाबा साईं? साईं सबदर जी मदद कयो। धोतार समदर जी मदद तव्हां कयो। परेशान न थी समदर, मां सूबेदार सां ॻाल्हायां थो। तूं असांजो माण्हू आहीं, लेकिन तूं असांजे लाइ एतिरो घणो कुझु कयो आहे त असां तुंहिंजे लाइ घणो कुझु करे सघूं था। हेलो अरे टे खून थिया न आयो चोरो बाबू। छा बाबू टे खून कया आहिनि? इन्हनि माण्हुनि जो एॾो पेट भरिजी वियो आहे, सरेआम वतन था माण्हू मारींदा, हाणे कानून खां न बची सघंदा। ठीकु आहे। हुसैन बचकर बाबू टे खून कया आहिनि ॻोठ में, हिननि खे छूट कयूं या गिरफ़्तार? सर मां छा थो करे सघां? तव्हां थाणे जा मालिक आहियो, जेको हुकुम ॾियो। ठीकु आहे, तूं हल नफ़री तयारु कर, तिन खे चङी तरह ॾिसूं था। सूबेदार सूबेदार ज़ालिम जो ज़ुल्म सूबेदार कीअं त मुंहिंजनि पाजनि खे बेइज़तीअ सां मारियो अथऊं सूबेदार। ॾिसो बंदि करे बस, हाणे घणी ॾिसी त तुंहिंजी मकारी। चाचे खे हथनि सां मारे, ॻोढ़ा ॻाड़े रोई थो ॾेखारे। सूबेदार इहो छा थो चए सूबेदार? छा मां हिननि खे क़तल करायो आहे? मूं हिननि खे मारायो आहे? न सूबेदार न। हा हा तो ई क़तल करायो आहे हिननि खे। मां छो हिननि खे क़तल कराईंदुसि? हिननि मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो सूबेदार? हिननि कहिड़ो मुंहिंजो ॾोह कयो? ही मुंहिंजो चाचो मूंखे पंहिंजे अबे खां बि घणो प्यार ॾींदो सूबेदार, घणो प्यार ॾींदो। असांखे पंहिंजी औलाद वांगुरु सम्झंदो सूबेदार, औलाद वांगुरु सम्झंदो हुयो। ही त असांजो सहारो हुयो। हू असांजी चाची असांखे पंहिंजे अमड़ खां बि वधीक प्यार ॾींदी, जेका असांखे ॾिसी जीअंदी हुई सूबेदार, जीअंदी हुई। सूबेदार पोइ असां कीअं पंहिंजे अबे अमड़ खे क़तल था करे सघूं सूबेदार? कीअं था क़तल करे सघूं? तव्हां ॿुधायो त मां कीअं पंहिंजे अबे अमड़ खे क़तल कंदुसि? तव्हां ॿुधायो सूबेदार, तव्हां ॿुधायो। सूबेदार सूबेदार हू ॾिस, उन्हनि मुंहिंजे भाउ खे बि क़तल करे छॾियो। हू ॾिस बाबू, हिननि खे क़तल तो ई कयो आहे, इहो मां थो ॿुधायां। हिननि खे तूं छो मारायो आहे? इहा बिल्कुलु ॻाल्हि सची आहे त गुलाम मुस्तफ़ा तव्हांखे पुटनि वांगुरु ॾिसंदो, पर तव्हांजी नज़र मुस्तफ़ा जी मिल्कियत में हुई। तव्हांजे चाचे लावारस ॿार खे घर में आंदो, उन ॾींहं खां वठी तव्हां उनजा दुश्मन अची बीठो। तव्हां सोचो त हे पोड़ो मरण घड़ी ते आहे, सॼी मिल्कियत हुन छोकिरे जे नाले करे वेंदो।
तहां के कुछ भी न मिलतो। तहां पोइ हिन ॿार खे मारण जी कोशिशि कई, छोकिरे खे बचाईंदे ॿई मारिजी विया। तूं पंहिंजे भाउ खे पाण मारियो बाबू, पाण। सॼी मिल्कियत जो मालिक अकेलो तूं छे। न सूबेदार न, मां कंहिंखे बि क़तल नाहे कयो, कंहिंखे बि न क़तल नाहे कयो। सूबेदार तूं ॿुधाए त कंहिंजो लिखियल सबक थो पढ़ी। सूबेदार जिन मुंहिंजे चाचे ऐं चाचीअ खे क़तल कयो आहे, मां उन्हनि कातिलनि खे हरगिज़ न छॾींदुसि, हरगिज़ न छॾींदुसि। साहब हे वॾो ॾोहारी हाल न सजाए। साहब हे वॾो रहज़न अथव, मक्कारी तो करे मक्कारी। तूं कुछ भी न तो कर सके बाबू। अरे गिरफ्तार कयो हिनखे। सूबेदार मां तुझे पहिरियों दफ़ो